कंबर में इंतजामिया लॉकडाउन ते अमल कराए न सघी आहे, जंहिं करे खाद खुराक खां अलावा ॿियूं समूरियूं बाज़ारूं खुलियल आहिनि ऐं शहर में माण्हुनि जा वॾा मेड़ बिना कंहिं एहतियात या समाजी डिस्टेंस रखण जे घुमी रहिया आहिनि। कणक जो फसुल लहण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां वॾे अंग में औरतूं ऐं मर्द चुंची रक्षा ऐं मोटरसाइकिल ते चढ़ी ख़रीदारी लाइ कंबर शहर अचनि था, त वरी ॿिए पासे मुनाफ़ेखोर पैसे जे पुॼारी वापारियुनि ऐं दुकानदारनि रमज़ान जे भलारे महीने में सब्ज़ियुनि फ्रूट समेत खाद खुराक वारी शयुनि जा अघ वधाए मुसीबत जे मारियल माण्हुनि खे तकलीफ़ुनि में मुब्तला करे छॾियो आहे। अहिड़ी तरह शदीद गर्मी में सेप्को अमलदारनि बिना जवाज़ 10 खां 12 कलाक लोड शेडिंग करे माण्हुनि जे अहजनि में इज़ाफ़ो करे खेनि अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। अहिड़ी सूरत हाल में सिज जी तपश वधण बाद कामोरा बि थधनि कमरनि मां निकिरण लाइ तयारु न आहिनि, जंहिं सबबि अवाम तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। इंतज़ामिया लॉकडाउन कलम 144 ते अमल कराए मुनाफ़ाखोरनि ऐं सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे त जीअं अवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।